अज भाई दूजा एक बार धर्मराज भगवान पंहिंजी भेण सां मिलण आया। उन्हनि जी भेण जो नालो छा आहे? हाँ, यमुना महारानी। कंहिंजी धीअ आहे यमुना महारानी? सूर्य भगवान जी। ऐं धर्मराज कंहिंजा सुपुत्र आहिनि भाई नथानी जी। हलो ॿुधाइजो, ॿ चार ॾींहं मंथन करे, वीचार मंथन कर। धर्मराज भी सूर्य भगवान जा पुत्र है। तो यमराज ऐं यमुना देवी पाण में केर थिया भाई? भाउ भेण थिया, हा न भाई। यम यमी यमुना सूर्य भगवान जी संतान। तो यमराज महाराज अज जी द्वितीया तिथि में, हा न, कल चंडो न, बी तिथि आ, तो कैसा मिलना आया? यमुना महारानी सां। यमुना महारानी ॾाढो स्वागत कयो, ॾाढो प्रसन्न थी कि अॼु भाइड़ो मुंहिंजे घर आयो आहे, ऐं प्रेम सिक सां उन्हनि खे भोजन करायो, तिलक लॻायो, हा न। ऐं धर्मराज प्रसन्न थिया, चवण लॻा, भेण मां तुंहिंजी आव भगत सां ॾाढो प्रसन्न थियो आहियां, तूं मूंखां कोई वरदान घुर। जी मामा कुछ ॿुधायो छा यमुना मां? अच्छा ॿियो हलो ध्यान जो साध संगत जी। यमुना मैया खे धर्मराज भगवान चयो, मां तो ते ॾाढो प्रसन्न आहियां। तॾहिं यमुना महारानी चयो, भैया अगर तव्हां प्रसन्न आयो तो हिकिड़ो वरदान ॾियो। हा हा, कहिड़ो वरदान? कि अॼु जे ॾींहुं भाई दूज जे ॾींहुं भाउ भेण हिकु साथ जेके यमुना जी में मुंहिंजे जल में सनानु कनि, तव्हां उन्हनि खे नरक न वठी वेंदव, उन्हनि जा गुनाह सभु क्षमा कंदव, अपराध जीरो कंदव, शून्य कंदव, ऐं उन्हनि खे तव्हां क्षमा कंदव। तरी धर्मराज महाराज प्रसन्न थिया कि भेण मां तोखे वरदान थो ॾियां, अॼु जे ॾींहुं भाई दूज जे ॾींहुं यमुना मैया में जेके भाउ ऐं भेण ॿई सनानु कंदा, यमुना जीअ में भगवान जो आराधन भक्ति कंदा, त उन्हनि ते मां राजी थी वेंदुमि, ॿिन्ही खे मां नरक न वठी ईंदुमि, न भेण खे न भाउ खे। इन करे अॼु यमुना महारानीअ में अरे लखे लखे भाउर भेनर सनानु कंदा अथव। अॼु जे ॾींहं जे लाइ टिकट ठाराईंदा आहिनि माण्हू वञी करे। जीअं तव्हां जन्माष्टमी वेंदा आहियो न, होली वेंदा आहियो, अलॻि अलॻि त्योहार, त अहिड़ी तरह सां अॼु जे ॾींहं जे लाइ सनानु करण जे लाइ ॾाढी भीड़ हूंदी अथव। बोलो यमुना महारानी की। साक्षात भगवान जी महापटरानी आहे यमुना मैया। तो इहा यमुना मैया जी महिमा आहे, धर्मराज भगवान जी कृपा आहे, भाउ भेण जो प्रेम आहे कि भेण पंहिंजे लाइ कुझु वरदान न घुरियो, कंहिंजे लाइ? असांजे लाइ। छो जो ये सभु जगत जननीअ जो स्वरूप आहिनि, भगवान जी महापटरानियूं जेके आहिनि, देवियूं आहिनि, ये सभु मातृत्व शक्ति आहिनि। सभु सीता मैया राधा जी मूं प्रकट थियो, हा न। सरस्वती माता भी राधा जी जो अंश चई वई आहे।